अस्सलातु वस्सलाम अलैका रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका रहमतुल्लिल आलमीन। सवाल कयो आहे अली रज़ा कि भला असां खां गाह कंदे मेहंदी जो तीलो लुणिजी वियो, लुणण जी नियत न हुई, उहो गुनाह में लिखियो वेंदो या न? हिन जो सवाल इहो आहे त अगरि को शख़्स बेख़बरी जे अंदरि ग़लती सां कंहिं शख़्स जी का शइ ज़ाया करे थो छॾे त छा उहो गुनाहगार थींदो या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पुछल सवाल में इहो शख़्स हुकूकुल इबाद जो मुर्तकिब थियो आहे ऐं इहो गुनाह आहे ऐं इन जी तलाफ़ी हीअं थींदी जो उनखे ज़मान भरे ॾे या त उन खां मुआफ़ी घुरे। ऐं ज़मान भरे ॾियण जा टे तरीक़ा आहिनि। पहिरें नंबर ते जेकॾहिं उहा शइ पाण मौजूदु आहे त उहा ई शइ मालिक जे हवाले कंदो, पर जेकॾहिं उहा शइ मौजूदु न आहे त उन जहिड़ी शइ बाज़ार में मिले थी त उहा शइ बाज़ार मां ख़रीद करे उनखे ॾींदो। जेकॾहिं बाज़ार में नथी मिले त पोइ उनजी क़ीमत ॾींदो। जीअं बदाइउ सनाया में आहे वफ़ी हुकूकुल इबाद इज़ा अतलफ़ औ ग़सब शख़्सुन माल शख़्सिन आख़र तहसुलुल बराअत बिज़्ज़मान। पाण फरमाईंदा त जेकॾहिं हुकूकुल इबाद में का शइ ज़ाया करे थो विझे या कंहिं शख़्स जो माल गसब करे थो विझे त उन खां बरात जो तरीक़ो इहो आहे, यानी उन खां बची ईअं सघंदो जो उहो ज़मान भरे ॾिए। ऐं ज़मान भरे ॾियण जो तरीक़ो इहो आहे वहुव इताउ ऐन शइ इज़ा कान क़ाइमा। जेकॾहिं उहा शइ मौजूदु आहे त उहा मालिक जे हवाले कंदो। ऐं मिसले ही इनकान मिसलियन, जेकॾहिं उहा शइ मिसली आहे त बाज़ार मां ख़रीद करे उनखे ओड़ी शइ ॾींदो। ऐं क़ीमत ही इज़ा कान कीमियन। पाण फरमाईंदा त जेकॾहिं उहा मिसली शइ न आहे बल्कि क़ीमी शइ आहे त पोइ उन जेतिरी शइ बाज़ार मां क़ीमत कराए ओतिरी क़ीमत उनजे हवाले कंदो। हिन सवाल में इहो हुयो त उन गाह कंदे हिकु मेहंदी जो तीलो कटे विधो आहे त हाणे उन जी तलाफ़ी ईअं थींदी जो उनजे मालिक खां माज़रत करे चए त मां ग़लती में अव्हां जे फ़सुल मंझां तीलो कटे वेठो आहियां, या त उन जेतिरी रक़म उनखे भराए ॾिए त इंशा अल्लाह रब जी रहमत में उमेद आहे त उन खां गुनाह मुआफ़ थी वेंदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।